أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنما يخشى الله من عباده العلماء وقال النبي صلى الله عليه وآله وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه وقال النبي صلى الله عليه وآله وسلم من لم يتغنى بالقرآن فليس منا أو كما قال رسول الله صلى الله عليه وسلم سارا شریف پڑھو محترم دوستو ऐं मुसलमान भाइरो हिन मदरसे कासिमुल उलूम जे तरफ़ां ही जलसो रखियो वियो आहे। तव्हांजे साम्हूं हाफ़िज़नि सबोरनि दस्तारबंदी कई। इन ई सिलसिले जे अंदरि चंद ॻाल्हियूं अर्ज़ु रखंदुसि। अल्लाह जल जलालहू खां दुआ आहे त तव्हां असांखे दीन जे सम्झण ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं तव्हां दोस्तनि खे इहा अपील आहे त थोरो तवजो सां ॻाल्हि खे ॿुधण जी कोशिशि करियो। मुंहिंजा दोस्तो, हिन पूरी काइनात ऐं मख़लूक़ात में अल्लाह जल जलालहू इंसान ज़ात खे वॾे में वॾी फज़ीलत ॾिनी आहे। इंसान अशरफुल मख़लूक़ात आहे। इंसान अफ़ज़लुल काइनात आहे। काइनात ऐं मख़लूक़ात वॾे में वॾी फज़ीलत परवरदिगार आलम इंसान खे ॾिनी आहे। ईअं सम्झो त ही पूरो जहान जेको आहे सो हिन इंसान जे लाइ बनायो वियो आहे। अल्लाह जल जलालहू पंहिंजे आकामनि जो मुकल्लफ़ फ़क़ति इंसान खे बनायो आहे। ख़ुदा साईं पंहिंजे हुक्मनि जो बोझ इंसान जे मथां रखियो आहे। त नंबर पहिरीं ॻाल्हि त मख़लूक़ात में अशरफ इंसान आहे। इंसान बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हूंदा आहिनि। इंसाननि में बाकमाल इंसान उहो आहे जंहिंमें ॿ वस्फ़ूं हुजनि, हिकिड़ी इल्म जी वस्फ़ हुजे, ॿी अमल जी वस्फ़ हुजे। जेको इंसान आलिम आहे ऐं आलिम सां गॾोगॾु आमिल आहे, इल्म जे मुक़्तज़ा मूजिबि अमल करे थो, उन जी फज़ीलत परवरदिगार आलम सभ खां ज़्यादा कई आहे। मख़लूक़ात में इंसान अफ़ज़ल, इंसान में उहो शख़्स अफ़ज़ल जंहिंमें ॿ सिफ़तूं हुजनि, हिकिड़ी इल्म जी, ॿी अमल जी। इल्म ऐं अमल इहे ॿई कमाल जूं ख़ूबियूं आहिनि जंहिंजे करे इंसान बाकमाल थींदो आहे। पर इन्हनि ॿिनि वस्फ़नि मां बि आला वस्फ़ इल्म जी आहे, अमल जी न आहे। अमल ॿिए नंबर जो आहे, पहिरीं नंबर जो इल्म आहे। दलील ही आहे त अमल इल्म जो मोहताज आहे ऐं इल्म अमल जो मोहताज न आहे। तव्हां नुमाज़ सही तॾहिं पढ़ंदा जॾहिं पहिरीं उनजो इल्म हुजे। तव्हां खेती सही तरीक़े सां तॾहिं कंदा जॾहिं उनजो इल्म हुजे। तव्हां कमीस तॾहिं सिबी सघंदा जॾहिं उनजो पहिरीं पहिरीं इल्म हुजे। तव्हां जाइ तॾहिं ठाहे सघंदा जॾहिं पहिरीं पहिरीं उनजो इल्म हुजे। त पहिरीं हूंदो आहे इल्म, तंहिंखां पोइ अमल आहे, छो त अमल इल्म जो मोहताज आहे। ऐं क़ुरान करीम फरमाए थो वफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून। अल्लाह थी फरमाए थो तव्हां पंहिंजे नफ़्सनि ते नज़र विझो त अल्लाह जल जलालहू इंसान खे अहिड़े नमूने सां बनायो आहे जो इंसान में ॿिनि क़िस्मनि जा उज़वा अल्लाह थी रखिया आहिनि। हिकिड़ा इल्मी उज़वा, ॿिया अमली उज़वा। इंसान जो ही मोह जेको ॿारी जेतिरो आहे, इन में जेके बि उज़वा आहिनि से सभु इल्म जा उज़वा आहिनि, अमल जो को बि कोन्हे। अखि आहे, इहा बि आलिम आहे, इन सां इल्म जो उज़वो आहे। नक आहे, इल्म जो उज़वो आहे। ज़बान आहे, इल्म जो उज़वो आहे। कन आहे, इल्म जो उज़वो आहे। इहे सभु उज़वा आलिम आहिनि। पोइ जुदा ॻाल्हि आहे त सभु को पंहिंजे पंहिंजे शोबे ऐं फन जो आलिम आहे। अखि जेकॾहिं आलिम आहे त रंगनि जी आलिम आहे। हीअ शइ कारी आहे या ॻाढ़ी आहे, अच्छी आहे या हैदी आहे, तंहिंजो इल्मु अखि सां अची थींदो। अखि बि हिकिड़ी आलिम ऐं प्रोफेसर आहे, पर हिकिड़े ख़ासि फन जी आहे। जेकॾहिं ॿोड़ जी प्लेट भरे अखि जे अॻियां रखबी ऐं अखि खे चइबो त फ़ैसिलो कर त हिन ॿोड़ में लूणु आहे या कोन्हे, त इहो मसालो अखि न ॿुधाए सघंदी।
अख खां हेठि नक आहे, नक बि आलिम आहे, पर ख़ुशबू जो आलिम या बदबू जो आलिम आहे, रवाए जो आलिम आहे। हीअ शइ ख़ुशबू आहे, हीअ गुलाब जी ख़ुशबू आहे, हीअ मोतीअ जी आहे, हीअ चंबेली जी ख़ुशबू आहे। इहा कंहिंसां मालूम थींदी चओ? नक सां मालूम अची थींदी। बदबू जी ख़ुशबू आहे, उहा नक सां मालूम थींदी आहे। नक खे जे अॻियां ॿ माण्हू बिहार नक खां पुछंदा में कारो कहिड़ो आहे, ॻाढ़ो कहिड़ो आहे, इहो फ़ैसिलो नक कोन कंदो। नक आलिम आहे, पर हिकिड़े ख़ासि फन जो आलिम आहे। जेकॾहिं पासे जे अंदरि कंहिं मस्जिद जे पासे में को घर हुजे, उते कुकड़ जी बोड़ रधिजे, बसर जो दाग पियो अचे, मौलाना जेको मेहराब में वेठो आहे सो बि शागिर्द खे चवंदो प्लेट खणी फलाणे जे घरां कुकड़ जी बोड़ वठी अचे। मूंखे ॿुधाए त मौलाना उते घर में त कोन हो, मेहराब में वेठो आहे, पर इहो कमु सॼो नक जो आहे, जंहिंसां पतो पियो त हिते सीरो पियो रधिजे, हिते कुकड़ पियो तयारु थिए। इहो आलिम आहे, पर हिकिड़े ख़ासि शोबे जो आलिम आहे। ज़बान जेका आहे सभु आलिम आहे, ज़बान बि आलिम आहे, पर ज़बान आलिम अज़वाक ऐं ज़ाइक़नि जी आलिम आहे। हीअ शइ मिठी आहे, हीअ खटी आहे, हीअ कड़ी आहे, हीअ फिकी आहे। तंहिंजो पतो कंहिंसां पवंदो चओ? ज़बान सां पवंदो। उनजो पतो कंहिंसां पवंदो? ज़बान सां पवंदो। नक खे पतो पवंदो त हीअ ख़ुशबू ऐं बदबू वारी आहे, पर नक खे इहो पतो कोन पवंदो त हीअ कड़ी आहे या मिठी आहे, फिकी आहे या नमकीन आहे। इहे पता वरी सभु ज़बान सां थींदा आहिनि। पोइ जुदा ॻाल्हि आहे त अल्लाह जी ज़बाननि जूं मुख़्तलिफ़ क़िस्म बनाया आहिनि। हदीस पाक में अचे थो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे दावत ॾिनी वई। हिकिड़ी औरत बकरी जे बोड़ जी प्लेट हुज़ूर जे साम्हूं रखाई, बकरी जे बोड़ जी पोटी वात में विझी चॿारे नबी से ॿाहिरि कढी, फरमायो त इन्हा शातुन कद ज़ुबिहत बग़ैर इज़्नि आलिया। फरमायो त माई किथे आहे जंहिं असांखे दावत ॾिनी? माई जॾहिं मौजूदु थई तॾहिं पाण फरमायो त हीअ बकरी धणी ऐं मालिक जे इजाज़त खां सवा पुछी वई आहे। को ग्रेवी हुजे त वॾा मसाला हिन मां कढिया, पर ख़ुदा जो रसूल पाण हो जंहिं सफ़ाई अची कई। माई हैरत में पइजी वई त कीअं अल्लाह जे रसूल खे पतो पियो लिक में असां बकरी पुठी? ख़ुदा जे रसूल खे पतो कीअं पियो? अल्लाह जे रसूल पंहिंजी ज़बान ॿाहिरि कढी ॿिनि आङिरियुनि जे विच में झले माईअ खे सम्झायऊं त खारे ऐं खटे जो फ़र्क़ु सभु कंहिंजी ज़बान करे सघे थी, कड़े ऐं मिठे जो फ़र्क़ु सभु कंहिंजी ज़बान करे सघे थी, पर हलाल ऐं हराम जो फ़र्क़ु नबूवत वारी ज़बान करे सघे थी, ॿी ज़बान नथी करे सघे। इहा नबूवत वारी ज़बान आहे जेका हलाल ऐं हराम जो फ़र्क़ु करे सघे थी। पूरी काइनात खे हराम खां जेका ज़ात रोकण आई, आख़िर उनखे हराम जी बोटी गिणकी कीअं सघे थी? कन जेके आहिनि से बि आलिम आहिनि, कन बि आलिम आहिनि, पर इहे असवात जा आलिम आहिनि, आवाज़नि जा आलिम आहिनि। हीउ क़ुरान जो आवाज़ आहे, हीउ गाने जो आवाज़ आहे, हीउ सिंधी आवाज़ आहे, हीउ अरबी आवाज़ आहे, हीउ सुरीलो आवाज़ आहे, हीउ खारो आवाज़ आहे। इन्हनि जो पतो कंहिंसां पवंदो चओ? कन सां पवंदो। इन जो पतो कन सां पवंदो। क़ुरान चवे थो वफ़ी अनफुसिकुम अफला तुबसिरून। ॿाड़ी हिकिड़ी आहे, तंहिंमें चार आलिम वेठा आहिनि। हीउ मथे आलिम वेठो आहे, नक बि आलिम आहे, ज़बान बि आलिम आहे, कन बि आलिम आहे, पर इन्हनि जूं सरहदूं मूं एॾियूं मज़बूत ठाहियूं आहिनि। अखि लूस थी वञे तब नक कमु कंदो आहे, नक लूस थी वञे तब ज़बान कमु कंदी आहे, ज़बान लूस थी वञे तब कन कमु कंदा आहिनि। इन्हनि जी सरहद एॾी मज़बूत आहे, पर इन्हनि सभिनी जो वाइस चानलेस दिमाग़ आहे। दिमाग़ जेकॾहिं लूस थी वञे त को बि उहो कमु कोन कंदो। दिमाग़ जेकॾहिं लूस थी वञे त का शइ जेका आहे सा कमु करे नथी सघे। त हे इल्मी उज़वा आहिनि मुंहं ताईं, हीउ सॼो इंसान आलिम आहे। हाणे हथ आहिनि, टंगूं आहिनि, हेठियूं सॼो धड़ आहे, तंहिंमें जेके बि उज़वा आहिनि सभु कम जा उज़वा आहिनि। खांटी खणबी हथ सां खणबी, नक सां माण्हू कोन खणी सघंदो। बराबरि आहे। पंधु कंदो त माण्हू पंधु पेरनि सां अची कंदो आहे, अख सां पंधु कोन करे सघंदो। औलाद ॼणींदो त उहे उज़वा बि हेठि फिट थियल आहिनि, मथे को बि उज़वो कोन्हे। मथे सभु इल्म जा उज़वा आहिनि, हेठि अमल जा उज़वा आहिनि। हाणे आउं तव्हां खां पुछां थो त मूंखे ॿुधायो त इंसान जी क़दुरु ऐं क़ीमत मुंहं में आहे या पेरनि ऐं हथनि में आहे? ॻाल्हायो। क़दुरु ऐं क़ीमत कंहिंजे अंदरि आहे? चओ मुंहं में आहे। पेर खणी पंजनि सेरनि जहिड़ो हुजेसि, पर मुंहुं सुहिणो हुजेसि, सभु को हुनखे चांहि जो कोप पीआरींदो, भाकर विझी बि मिलंदो। पेर खणी चीनाई ऐं ख़ूबसूरत हुजे, मुंहुं जेकॾहिं कारो थो अची बणिजेसि त को हथ ॾियण जे लाइ हुनखे तयारु कोन थींदो। क़दुरु ऐं क़ीमत जेकॾहिं आहे त उहा मुंहं में आहे, हेठि दर में कोन्हे। इल्मी उज़वनि जे अंदरि क़दुरु ऐं क़ीमत आहे। अल्लाह जल जलालू असांखे पैदा अहिड़े नमूने सां कयो जो इल्मी उज़वनि खे मथे रखई, अमली उज़वनि खे हेठि रखई, ॿुधाई त इल्म खे अमल ते फज़ीलत।
इल्म जेको आहे तंहिंखे कंहिंते फज़ीलत आहे चओ, अमल ते जेका आहे सा फज़ीलत आहे। तंहिंजे करे इंसान जो क़दुरु ऐं क़ीमत मोह में जेको इल्मी उज़ू आहे। नबी सी फरमायो त जंहिं माण्हूअ कंहिं मुस्लमान जे मिट ते धक कयो उहो असांजे तरीक़े ते कंहिं क़िस्म जो कोन्हे। कंहिंजे मुंहं ते थप्पड़ हणणो न आहे। कावड़ हुजे त पुठनि में मुक हणी छॾींदुसि, मथे में या मुंहं में धक न हणेसि, छो त हीउ मोह जेको आहे हीउ पूरो इल्म जो मर्कज़ आहे। जे मुंहं ते थप्पड़ आयो ते गोया के हिकिड़े इल्म जे मर्कज़ जी तोहीन कई आहे। इहा ॻाल्हि अलाह जो रसूल बर्दाश्त नथो करे। इहो हिकिड़ी ॻाल्हि बर्दाश्त सम्झ न कंहिं क़िस्म जी कोन्हे। जानवर खे बि मुंहं ते धक हणणो कोन्हे। माण्हू त परे रहियो सम्झ। मौली साहिबनि खे चवां थो त ख़ुताबियुनि ते कावड़ जीतो त चमाट कॾहिं बि न हणजा, पुठनि में रख हणी कजां भले खणंदो वञे। बाक़ी सम्झ चमाट हणणु जेको आहे सो इस्लामी उसूल जे ख़िलाफ़ आहे। मूं अर्ज़ु कयो त इंसान में बाकमाल उहो आहे जंहिंमें इल्म हुजे ऐं अमल हुजे सम्झ। पर इल्म खे फज़ीलत आहे कंहिंते, अमल ते फज़ीलत आहे। पहिरियों इंसान पैदा कयो वियो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम। मलाइकनि एतिराज़ कयो अतजालु फीहा मन युफ़्सिदु फीहा व यस्फिकु दिमा व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। या अल्लाह इंसान क़त्ल ऐं खूनरेज़ियूं कंदो। इन जे शक्ल ऐं शबाहत मां, इन जे डिज़ाइन मां इहा ॻाल्हि मालूम थी थिए त इहो ज़मीन में फ़साद कंदो। नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। असीं 24 कलाक तुंहिंजी तस्बीह ऐं पाकाई बयान करियूं था। हदीस में अचे थो पहिरीं आसमान ते मलाइका अल्लाह अकबर चई बीठा आहिनि, अॼु ॾींहं ताईं बीठा आहिनि। ॿिए आसमान ते मलाइका रुकूअ में आहिनि, हज़ारे साल गुज़री चुका, अॼु ॾींहं ताईं रुकूअ में आहिनि। टे आसमान ते मलाइका सजदे में आहिनि, हज़ारे साल गुज़री चुका, सजदे जे अंदरि आहिनि। चौथे आसमान में मलाइका क़ाइदे जे अंदरि आहिनि, हज़ारे साल गुज़री चुका, क़ाइदे जे अंदरि आहिनि। सिदरतुल मुंतहा बैतुल मामूर ते मलाइका काबे जो तवाफ कनि था। जे हिकिड़ो चकर ॾिनो आहे तंहिंखे ज़िंदगी पूरी ॿिए चकर जो मौक़ो नथो मिले। साहबा अर्ज़ु कयो त साईं एॾा डिघा सजदा ऐं रुकू इहे ख़तम करे थींदा। फरमायूं जॾहिं क़यामत क़ाइम थींदी आसमान डहंदो, हे उथी बीहंदा तरक एॾो फराइसुहुम वक़ालू सुब्हानक मां अबदनाक हक़ इबादतिक। ॾकंदा पिया चवंदा आहे मालिक तुंहिंजी ज़ात पाक आहे, असां तुंहिंजे इबादत जो हक़ अदा न कयो। तुंहिंजी ज़ात पाक आहे, असां तुंहिंजी इबादत जो हक़ अदा कंहिं क़िस्म जो कोन अची कयो आहे। सम्झ न त मलाइकनि जेको दलील पेश कयो इहो त नानो सभ्यो बिहम्दिक। इंसान क़त्ल कंदो, खून रेज़ियूं अची कंदो, नानो सभ्यो बिहम्दिक। असीं तस्बीह, पाकाई, तक़दीस, नमाज़, रुकू, सजदो इहो सभु कयूं था। ख़िलाफ़त जो ताज असांजे मथे ते रख। अल्लाह से पहिरीं इजमाली जवाब ॾिनो सम्झ न त इन्नी आलम ग़ैब समावात वल अर्ज़। फरमाईं त ख़लीफ़ो इंसान खे बनाईंदुसि, बराबरि क़त्ल कंदो, खून रेज़ियूं कंदो, पर इन जे ख़लीफ़े बनाइण जे अंदरि जेके हिकमतूं ऐं राज़ आहिनि से आऊं मालूम करियां थो, तमामु मालूम नथा करियो। मुनाज़रो रखायो वियो मलाइकनि ऐं आदम जो। मलाइकनि खे चयो वियो अशा जे बारे में त हीअ शइ तुंहिंजो नालो छा आहे, हिन खे मूं छाजे लाइ पैदा कयो आहे। मलाइकनि खे पतो बि कोन हो त उञ कंहिंसां ख़तमु थींदी, उघाड़ कंहिंसां ढकबी, बुख कंहिंसां ख़तमु अची थींदी, ॿ ॼणा विढ़ी पवनि त हुनखे पाण में ठाहिजे कीअं, मुल्क ते हमिलो केरु करे अचे त दुश्मन खां बचा कीअं करे सघिजे। सम्झ न इन्हनि ॻाल्हियुनि जो पतो कोन हो। आदम खां पुछियो वियो त ॿुधाए हे शयूं छा आहिनि। व अल्लम आदम अल अस्मा कुल्लाह। आदम फर फर ॿुधायूं। अल्लाह से फरमायो अलम अकुल्लकुम, मूं तव्हांखे चयो कोन हो त ख़िलाफ़त जो हक़दार आदम आहे, तव्हां कंहिं क़िस्म जो कोन आहियो। मलाइकनि नानो सभ्यो पंहिंजे ख़िलाफ़त जे हक़ जे लाइ अमल पेश कयो। अल्लाह से अमल खे न वरितो। आदम में इल्म हो, तंहिंजे करे ख़िलाफ़त जो ताज आदम जे मथे ते उन्हनि त अमल पेश कयो, नानो सभ्यो अमल पेश कयो। बाक़ी रहियो सम्झ मलाइकनि खे चयो वियो बराबरि इंसान क़त्ल ऐं खून रेज़ियूं कंदो। जिब्राईल खे चई तूं मासूम आहीं, मीकाईल खे चई तूं मासूम आहीं, इसराफील खे चई तूं मासूम आहीं, सम्झ इज़राइल खे चई तूं सभु मासूम आहीं। सम्झ न आईं मासूम आहियो, गुनाह करियो कोन था, ऐं बख़्श कंहिंखे कयां। हीउ इंसान आहे, हिकिड़ो दफ़ो अल्लाह जे अॻियां पेशानी झुकाईंदो, ॿियो दफ़ो खून करे वरी माफ़ी अची वठंदो। जॾहिं गुनाह करे माफ़ी वठंदो ऐं हुनखे माफ़ कंदुसि तॾहिं हिन जे ज़बान मां नारो लॻंदो इन रब्बी लग़फूर रहीम। बेशक मुंहिंजो रब बख़्शणहार बि आहे, महिरबान बि आहे। जेसि ताईं इंसान मैदान में न आयो आहे तेसि ताईं मुंहिंजी बख़्शिश वारी सिफ़त लिखल। इहा सिफ़त ज़ाहिर करे थींदी जॾहिं इंसान छा अचे चओ मैदान जे अंदरि अचे। मलाइका खे चई त मुंहिंजूं नेमतूं जेके आहिनि तुंहिंजो क़दुरु। मलाइका पाणी पीअण खां पाक, मलाइकनि खे इहो पतो कोन थो पवे त खीर में ऐं शरबत में कहिड़ो मज़ो थो अची वञे। मलाइकनि खे इहो पतो कोन्हे त अंगूर ऐं ॾाणूअ में सुठो कहिड़ो आहे। मलाइकनि खे इहो पतो कोन्हे त दाल ऐं कुकर मां सुठो कहिड़ो आहे। उन्हनि खे इहो पतो कोन्हे त बासपाती ऐं एरी में सुठो खाधो कहिड़ो आहे। इहे त किरोड़ा नेमतूं आहिनि जंहिंखे उहे इस्तेमाल ई नथा कनि। नेमतनि जो क़दुरु कोन्हे।
कोन्हे चई इंसान आहे हिकिड़ो दफ़ो बुखियो रखंदोसि सब्र कंदो ॿियो दफ़ो एड़ी खाराईंदोसि त कुझु न कुझु शुक्र कंदो टियों दफ़ो बासपाती खाराईंदोसि त ओघरायूं ॾेई नमंदो पियो मुंहिंजे दरबार जे अॻियां इनखे पतो पवंदो त हे अल्लाह जूं नेमतूं आहिनि हे इन्हनि जो वॾो मर्तबो थो अची वञे त मुंहिंजे नेमतनि जो शुक्र तॾहिं थींदो जॾहिं इंसान मैदान में अचे जेसिताईं इंसान न आयो आहे तेसिताईं बख़्शिश जी सिफ़त में लिखियल आहे मुंहिंजे नेमतनि जो क़दरदान जेको आहे सो केरु थींदो चओ इंसान अची थींदो तंहिंजे करे मूं पैदा कयो बहरहाल आदम खे मलाइकनि ते फज़ीलत इल्म जे करे ॾिनी वई तंहिंजे करे ॾिनी वई चओ इल्म जे करे ॾिनी वई त मालूम थियो त इल्म हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंखे अल्लाह जल जलालू अमल ते ज़्यादा फज़ीलत ॾिनी अहिड़ा मोॾा तवजो करियो अल्लाह साईं जेको बि नबी मोकिलियो उनजे सदाकत जे लाइ उनजे हथ ते जेके मोइज़ा ज़ाहिर कया से उन क़ौम जे मुनासिब ज़ाहिर कया जेका क़ौम जे फन में माहिर ऐं होशियार हुई अल्लाह साईं पैगंबर खे ओड़े क़िस्म जा मोइज़ा अची ॾिना हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम व अलन्ना लहुल हदीद उहा लोहारनि जी क़ौम हुई वॾा वॾा बर्तन ठाहींदा हुआ अल्लाह जल जलालू हज़रत दाऊद जे हथ जे अंदरि लोह खे मेण बनाए छॾियो वॾा कारीगर जेको बर्तन महीने में ठाहिनि दाऊद जो 5 मिंटनि जो खेॾो दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत मूसा खे जंहिं क़ौम ॾे मोकिलियो वियो उहा साहिर ऐं जादूगर हुई नोड़ीअ खे नांग बनाइण वारा ते अची वञा अजीब क़िस्म जा चश्मा उन्हनि वटि हुआ अल्लाह साईं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अहिड़े क़िस्म जो मोइज़ो अची ॾिनो जॾहिं मैदान में जादूगर गॾु थिया नोड़ियुनि खे नांग करे खयऊं मैदान सॼो नांगनि सां भरे छॾियऊं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हैरान आहे त मुक़ाबिलो कीअं करियां चई मां तिलकद यमीन कया मूसा ऐं मूसा हाणे तुंहिंजो वारो आहे चई अल्लाह मुक़ाबिलो कीअं कंदुसि हिननि जादूगरनि जो चई तुंहिंजे हथ में छा आहे चई लठ आहे चई अलकेहा लठ खे फ़क़ति उछलाइण तो जो कम अलकाहा फैज़ा हिय सोबान मुबीन मूसा लठ उछलाई अरड़ थी पई जंहिंजी हेठी ॾाढ़ी ज़मीन ते मथी आसमान ते जेके हुननि जा तमाशा हुआ 5 मिंटनि जे अंदरि कहे ख़तम करे वई फिरौन ऐं हामान कुर्सी छॾे भॼी विया फवल्ला मुदबिरन वलम युअक़िब मूसा बि मैदान छॾे भॼी वियो मूसा मैदान वलम युअक़िब पोयां नज़र बि कोन कई त छा आहे छा कोन्हे अल्लाह खे फरमायो छा आहे सम्झ चई छा आहे हेॾी आफ़त हिनजो हिकिड़ो गिराम माण्हू कोन थींदो चई ला तख़फ तूं डपु न कर जंहिंजे लाइ हुई तंहिंजे लाइ हुई तूं वरी बि जंहिं कंध में हथ ईदुहा सीरत उला त वरी लठ जी लठ थी अची वञे हथ मूसा जो लठ मूसा जी उछलाइण वारो मूसा लठ खे नाग बनाइण वारो मूसा कोन हो जेकॾहिं हुजे हा त मैदान कोन छॾिया मौजूदो कमु जेको आहे सो अल्लाह जो हूंदो आहे हथ पैगंबर जो कमु कंहिंजो हूंदो आहे चओ अल्लाह जो त मूसा खे अहिड़े क़िस्म जा मोइज़ा ॾिना हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम मैदान में आयो उहा क़ौम तिब जे अंदरि मशहूर कारीगरी जे अंदरि तिब जे अंदरि जेका आहे सा बिल्कुलु मशहूर में मशहूर क़ौम ते अची वञी पर 3 शयुनि जो हुननि वटि इलाज कोन हो कोड़ जे बीमारी जो बि हुननि वटि इलाज कोन हो मादर ज़ात नाबीन जेको माउ जे पेट मां अंधो हुजे उनजो बि इलाज कोन हो अल्लाह साईं ईसा खे अहिड़े क़िस्म जा मोइज़ा ॾिना उहे इन्नी उबरिहुल अकमा वल अबरस व ओहिल मोता बिइज़निल्लाह माउ जे पेट मां अंधो जिते असर खे ठीकु ठाक थी वञे कोड़ वारे ते हथ फेराए त ठीकु थी वञे झिरकी मिटी जी ठाहे फूक ॾे त साह पइजी वञे उॾामी वञे उन वक़्त जा तबीब इन्हनि सभिनी कमनि खां आजिज़ थी हुननि खे तस्लीम करणो पियो त ईसा जो मुक़ाबिलो करे नथो सघिजे अल्लाह जल जलालू जंहिं पैगंबर खे जेको मोइज़ो ॾिनो आहे उन मोइज़े जो असर उन पैगंबर जे उम्मत ते पियो जंहिं पैगंबर खे जेको मोइज़ो मिलियो आहे उनजो असर कंहिं ते आहे चओ उन उम्मत ते आहे हज़रत मूसा वटि ख़ुदा जी सिफ़त जेका इनक़लाब वारी आहे तब्दील ऐं तकलीफ़ वारी आहे सौ मोइज़ो मिलियो त यहूदियुनि में जेका एरा फेरी वारी आदत आहे दुनिया जे कंहिं बि क़ौम में कोन्हे उन्हनि खे चयो वियो त छंछर जो ॾींहुं तव्हांजे लाइ शिकार जे लाइ हराम आहे त खॾूं खोटे छॾींदा त मच्छी हुन में अची गॾु थिए वरी बि हुनखे शिकार आचारे ॾींहुं कंदा हुआ इहा तब्दील वारी सम्झ ईसाई था अची वञनि ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जा उम्मती था अची वञनि ईसा जेकॾहिं अंधे जे हथ ते हथ फेरींदो हो त ठीकु ठाक थी वेंदी ईसाईनि खां इहो कमु नथो थिए पर हिकिड़े जी अखि मरण वारे वक़्त में कढी ॿिए में फिट कनि था या कोन था कनि ईसा जेकॾहिं मिटीअ जी झिरकी ठाहे उनखे फूक ॾींदो त उॾामी वेंदी ईसाईनि खां इहो कमु कोन थो ठहे लोह जा टपर ठाहे हवाई जहाज मीज़ाइल करे उॾाइनि था या कोन था उॾाइनि इहो उन्हनि जो कमाल कोन्हे जेको पैगंबर खे मोइज़ो मिलियो तंहिंजो असर हुनजे उम्मत ते कंहिंजो छा आहे चओ असर हुनजे उम्मत ते आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पाक जंहिं वक़्त में आया उन वक़्त में दुनिया बलीग आहे फसी आहे फसाद ऐं बलागत शेर ऐं शाइरी जे अंदरि अरबनि जो दुनिया मुक़ाबिलो नथी करे सघे मौलवी साहिबान मौजूद आहिनि सबा मुअल्लकात 7 क़सीदा हुआ जेके चूंडियल बैत हुआ
बैतुल्लाह ते लटकाए छॾूं दुनिया खे चैलेंज हो त अहिड़ो कलाम ठाहे ॾेखारियो केफा नबके मिन ज़िक्रा हबीब मंज़िली बेसित लवा बैन दखूले फहमदी इमरुल कैस वगैर तरफो तंहिंजा शेर टंगियल हुआ दुनिया खे चैलेंज हो त अहिड़े क़िस्म जो कलाम ठाहे सघो अरब जे लफ़्ज़ जी माना कादिर अलल कलाम तो अची बणिजे अजमी जी माना गूंगो तो अची बणिजे हो चवंदा त असांजे मुक़ाबले में सॼी दुनिया गूंगी आहे हुननि खे पंहिंजे कलाम ते पंहिंजे इल्म ते नाज़ हो अल्लाह साईं पैगंबर आख़िरी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेको मोइज़ो ॾिनो सो इल्म जे कबीले उहो कंहिंजे कबीले खां चओ इल्म जे कबीले खां क़ुरान करीम वारो मोइज़ो मिली वियो क़ुरान करीम वारो मोइज़ो सम्झनि उन्हनि खे चयो वियो वॾा वॾा शाइर बलीग फसी पूरा जिनजा कलाम बैतुल्लाह ते टंगियल हुआ तिन खे चयो वियो इन कुंतुम फी रैबिम मिम्मा नज़लना अला अब्दिना फातू बिसूरत मिन मिस्लिही वदू शुहदाकुम मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिकीन जेकॾहिं तव्हां सम्झो था त क़ुर अल्लाह खां सवाइ ॿिए जो कलाम आहे त बलीग हुजनि शाइर हुजनि फसी हुजनि उन्हनि सभिनी खे चैलेंज कयो वियो त तव्हां सभु गॾिजी हिकिड़ो वॾो सिपारो न वॾी सूरत न क़ुर करीम जहिड़ी नंढी सूरत ठाहे ॾेखारियो जेकॾहिं तव्हां इहे ठाहे न सघिया त तव्हांखे यकीन करणु घुर्जे त इहो अल्लाह जो कलाम आहे सचो आहे पोइ जेकॾहिं तव्हां रूगर्दानी कई त तव्हांजी सज़ा जहन्नम थी अची वञे 1400 साल जी तारीख़ गवाह आहे त अरबनि जा बलीग ऐं फसी शाइर कादिरुल कलाम क़ुरान करीम जे मुक़ाबले में हिकिड़ी आयत पेश करे कंहिं क़िस्म जी कोन सघिया बलक जॾहिं इमरुल कैस जो कसीदो बैतुल्लाह ते लटकियल हो क़ुरान जी सूरत नाज़िल थई इन्ना आतैनाकल कौसर फसल्ले लिरब्बिक वनहर इन शानिअक हुवल अब्तर त इमरुल कैस जी भेण गां करे घर खां ॿाहिरि निकिती भांस जो कसीदो जेको बैतुल्लाह ते हो तंहिंखे लाहे फाड़े छॾियईं चई हिन क़ुरान जे आयत ऐं सूरत जे फसाद ऐं बलागत जे मुक़ाबले में मुंहिंजे भाउ जो कसीदो शर्मिंदो थी रहियो आहे उनखे छा करे छॾी चओ उछलाए छॾी मुक़ाबिलो करे कंहिं क़िस्म जो कोन कॾहिं अरबनि खे बार बार चैलेंज तलवारनि सां उन्हनि मुक़ाबिलो कयो पैगंबर जॾहिं नबूवत जो ऐलान कयो मके वारा मुखालिफ़ हुआ चऊं तूं कूड़ो आहीं नबी सी फरमायो मूंखे कूड़े साबित करण जे लाइ हिजरत करण जी ज़रूरत कोन्हे बिरादरी तोड़ण जी ज़रूरत कोन्हे लॾ पलाइण जी ज़रूरत कोन्हे ओद ऐं बदर में तीर ऐं तलवार खे इस्तेमालु करण जी ज़रूरत कोन्हे ऐं चवां थो विड़ो न माण्हू न मारायो मूंखे लॾायो न बिरादरियूं न टोड़ियो मूंखे कूड़े करण जे लाइ एतिरी ॻाल्हि काफ़ी आहे त जेको कलाम मूं पेश कयो आहे तंहिं जहिड़ियूं 3 आयतूं ठाहे ॾेखारियो ही त सवलो धंधो हो या कोन तव्हां बलीग ऐं फसी आहियो उन जहिड़ियूं 3 आयतूं ठाहे ॾेखारियो पर दुनिया जी तारीख़ गवाह आहे त तलवार सां उन्हनि मुक़ाबिलो कयो तीरनि सां कयो माण्हुनि खे मारायो पर क़ुर जे मुक़ाबले में को बि कलाम पेश करे कोन सघिया मौजूद माण्हू चवंदा आहिनि असांखे जेके यूरोपी तहज़ीब जा आहिनि मोदी साहिब तव्हांखे कहिड़ो पतो त मुक़ाबिलो कोन थियो थी सघे थो त मुक़ाबिलो थियो हुजे मुंहिंजा दोस्तो हर दौर जे अंदरि हर ज़माने जे अंदरि क़ुर करीम जा मुखालिफ़ घणा रहिया आहिनि मुआफ़िक़ थोरा आहिनि बराबरि आहे न हा हर दौर में क़ुर करीम जा मुखालिफ़ छा रहिया आहिनि चओ घणा रहिया आहिनि मुआफ़िक़ थोरा रहिया आहिनि हर दौर जे अंदरि क़ुर करीम जा मुआफ़िक़ जेके आहिनि से ग़रीब ऐं कमज़ोर रहिया आहिनि मुखालिफ़ ताक़त वारा रहिया आहिनि हाणे आउं पुछां थो त 1400 साल खां पोइ ग़रीबनि जे हथां क़ुर पातो जेकॾहिं उन्हनि मुक़ाबले में कलाम ठाहियो हुजे त एॾी वॾी जमात हुई उहो कलाम छो कोन पातो उहो त पाचणु घुरिजे ताक़त वारी जमात हुई वॾी जमात हुई पाचणु घुरिजे पर हुननि ठाहियो कोन तजुर्बा कयूं पर नाकाम थिया तजुर्बा कयूं पर नाकाम अची विया अलकारिया तो मलकारिया वमा अदराक मलकारिया यौम यकून नासु कल फराशिल मबसूस काफ़िरनि चयो त एड़ी असीं सूरत ठाहे वेंदासीं चऊं भला ठाहियो चऊं अल फीलो मल फीलो वमा अदराक मल फील लहू खुर्तूमुन तवील व ज़नबुन वबील ठाहे पर स्वाद इहो आहे त अलकारिया तो मलकारिया तव्हां त अरबी मां वाक़िफ़ कोन आहियो तव्हांखे मज़ो कोन ईंदो अलकारिया तो क़यामत जी अज़मत ऐं क़यामत जो रोब अल्लाह से बयान कयो त क़यामत एॾी अज़मत वारी हूंदी हे अज़ीम पहाड़ हमाली जहिड़ा जेके दुनिया ते मुसलत आहिनि से कपा जे रुई वांगुरु उॾामी ख़तम थी वेंदा इहा अज़मत बयान कई हुननि छा कयो अल फीलो मल फीलो हाथी बि वॾो जानवर आहे लहू खुर्तुमुन तवील उनजी सुंड डिघी आहे वज़नबुन वबील उनजो पुछ ख़तरनाक आहे हाणे मूंखे ॿुधाए पहिरीं त अरबी जे लिहाज़ सां मां जो लफ़्ज़ उते इस्तेमालु कबो आहे जेका शइ ग़ैर महसूस हुजे जेका महसूस शइ हुजे 24 कलाक जिन खे ॾिसबो आहे उते मल फील चवणु ग़लति आहे
तंहिंखां पोइ हाथी जे सुंड जो डिघो हुजनि, सम्झनि इहा त बदी शइ थी अची बणिजे। बदी हाथ खे ॿुधाइण बेवकूफ़ माण्हू जो कमु हूंदो आहे, अक़ल वारे जो कोन हूंदो आहे। हाथी जो पुछ ख़तरनाक आहे। हाथी जे पुछ खां कश्मीर फतेह कोन थींदी, उन ते मखियूं वेठियूं हूंदियूं आहिनि त हटाए कोन सघंदो। मुक़ाबले में कलाम को ठाहे कंहिं क़िस्म जो कोन सघिया। इहो क़ुर करीम हो जंहिंजी फसाद हुई, बलागत हुई। क़ुर करीम तव्हांखे पतो आहे अलिफ लाम मीम, किथे बीठो आहे हा मीम, किथे बीठो आहे नून, किथे बीठो आहे काफ। इहो मादो कलाम जो मुशरिकीन जे अॻियां रखियो त तव्हांजो कलाम जिन 29 लफ़्ज़नि मां ठहियल आहे, क़ुर उन्हनि लफ़्ज़नि मां ठहियल आहे। मता तव्हां सम्झो त क़ुर जा लफ़्ज़ ॿिया आहिनि, हे लफ़्ज़ ॿिया आहिनि। असीं मुक़ाबिलो कीअं करियूं? दर्जीअ खे जेकॾहिं टिपाई हीअ ॾिजे त हिन टिपाई मां रुमाल ठाहे ॾे, दर्जी ठाहींदो? उहो चवंदो मैं रुमाल कपिड़े मां ठहंदो आहे, हीउ हुनजो मादो ई कोन्हे। अल्लाह साईं इहे बार बार हुरूफ़ मुक़त्तआत सां सूरतनि खे शुरू करे हुननि जे अॻियां मादो रखियो त तव्हांजे कलाम जो मादो क़ुर वारो मादो साॻियो आहे। जॾहिं बि क़ुर करीम पढ़ियो वेंदो हो, नबी साईं नमूनो बि हुननि जे साम्हूं अची रखंदो, नमूनो बि हुननि जे साम्हूं रखंदो। गर्ज़ ऐं हायत त हुई जो हू पैगंबर खे कूड़े करण जे पोयां हुआ। अल्लाह जल जलालहू फरमायो पैगंबर खे कूड़े करण जे लाइ तव्हांजे लाइ एतिरी ॻाल्हि काफ़ी आहे त नंढड़ी आयत ठाहे ॾेखारियो, नंढड़ी सूरत ठाहे ॾेखारियो। फइलम तफ़ालू वलन तफ़ालू, तव्हां ईअं कोन करे सघंदा। इन खां मथे चैलेंज ॿियो को आहे। हिकिड़े मौलवीअ खे चओ तोखे टारो आहे ही मसालो ॿुधाए त मौलवीअ जे लाइ ॿुधण आहे ॿियो छा आहे? हिकिड़े फसी ऐं बलीअ खे चओ त तोखे टारो आहे, क़ुर जहिड़ी आयत ठाहे ॾेखार। बार बार उन्हनि खे चैलेंज ॾिनो वञे, पर उहो मुक़ाबले में अची कंहिं क़िस्म जो न सघिया। मालूम थियो त क़ुर करीम दुनिया जो उहो किताब थो अची बणिजे जंहिंजो मुक़ाबिलो को दुनिया जो किताब नथो करे सघे, चाहे आसमानी किताब हुजे चाहे गैर आसमानी हुजे। चाहे छा हुजे चओ, आसमानी हुजे चाहे गैर आसमानी हुजे। तौरात आसमानी किताब, इंजील आसमानी किताब हेॾा, पर तौरात इहो किताबुल्लाह आहे, कलामुल्लाह न आहे। तौरात चाहे चओ किताबुल्लाह आहे, तौरात कलामुल्लाह कोन थो अची बणिजे। क़ुर करीम जीअं किताबुल्लाह आहे तीअं कलामुल्लाह थो अची बणिजे। तौरात त जेको मूसा ते नाज़िल कयो वियो, कलाम उनखे चइबो आहे जेको अल्लाह थी पढ़ी पोइ मुस्तफ़ा ते नाज़िल कयो आहे। जॾहिं अल्लाह जी सिफ़त थो अची बणिजे उनमें तग़युर ऐं तब्दील जेका आहे सा कंहिं क़िस्म जी नथी थी सघे। इहा जुदा ॻाल्हि आहे त क़ुर हिकिड़ो आईन ख़ुदाबंदी आहे, दस्तावेज़ थो अची बणिजे। कानून इहो हूंदो आहे त असेंबली जेकॾहिं को कानून पास कंदी आहे त ॼट माण्हू उन कानून खे सम्झी कोन सघंदा आहिनि। उनजे सम्झाइण जे लाइ वरी वकीलनि जी ज़रूरत पवंदी आहे, ॿिया अची सम्झाईंदा आहिनि त आइन जो हीउ आर्टिकल नंबर फलान तंहिंजो मतिलबु हीउ आहे, हिन जो मतिलबु हीउ आहे। फरमाए क़ुर खे असां नाज़िल कयो, इन्ना अंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिन लिन्नास। ऐं नबी सम्झाइण जेको आहे सो तुंहिंजो कमु आहे। क़ुर फ़क़ति हिदायत न आहे, हिदायत तॾहिं थींदी जॾहिं क़ुर सां मोहम्मद अची गॾिजे। जॾहिं छा अची गॾिजे चओ, हू आइन आहे, हीउ आइन जो शारिह, हीअ आइन जो छा थो अची बणिजे चओ, शारे थो अची बणिजे। फ़क़ति अकेले किताब सां कोन थींदो। किताबुल्लाह क़ुर जेको आहे सो अल्लाह जो कलाम आहे, कलाम ख़ुदा जी सिफ़त आहे, उनमें जलाल आहे। हिन बाने में ताक़त कोन्हे जेको बादशाह जे अॻियां नथो बीह सघे, सूबेदार जे अॻियां नथो बीह सघे, सो आकमुल हाकिमीन जे कलाम जो ताब सही सघे। हिकिड़ी पाणी जी बोतल जेकॾहिं कारे में पई हुजे, को माण्हू रोज़ा थो हुजे, उन मां पाणी जो ढुक पीअण जे लाइ तयारु कोन थींदो। पर उहा ई बोतल जॾहिं 5 मिंट फ्रिज में रखी वेंदी, थधी थींदी, त सभु को चवंदो त चुको मूंखे प्यार, गिलास मूंखे भरे अची ॾे। पाणी त साबुन थो अची बणिजे, पर फ्रिज में पवण खां पोइ अल्लाह जो किताब कलामुल्लाह उनमें जलाल आहे। जॾहिं मुस्तफ़ा जे क़ल्ब ते नाज़िल थियो जंहिंमें जमाल आहे, इन फ्रिज खां ॿाहिरि निकितो त इन किताब में एतदाल पैदा थियो, उम्मत में फैज़ वठण जी सलाहियत पैदा फैज़ वठण जी सलाहियत पैदा थी। हूअं फैज़ वठी न सघिया। इन्ना अंज़लना इलैका ज़िक्र, असां क़ुर करीम नाज़िल कयो आहे, तव्हां त तूं वात खोले ॿुधाई अची। अॼु जेकॾहिं को बि माण्हू मूंखे चए मौलवी साहिब अॼु जूं 4 रकातूं सम्झ क़ुर मां कढी ॾेखार, मौलवीअ जो पे बि ज़ोर लॻाईंदो कोन कढी सघंदो, मज़ाक कढी वेंदो। हिकिड़े फसी ऐं बलीअ खे चओ त तोखे टारो आहे, क़ुर जहिड़ी आयत ठाहे ॾेखार। बार बार उन्हनि खे चैलेंज ॾिनो वञे, पर उहो मुक़ाबले में अची कंहिं क़िस्म जो न सघिया। मालूम थियो त क़ुर करीम दुनिया जो उहो किताब थो अची बणिजे जंहिंजो मुक़ाबिलो को बि दुनिया जो किताब नथो करे सघे, चाहे आसमानी किताब हुजे चाहे गैर आसमानी हुजे। चाहे छा हुजे चओ, आसमानी हुजे चाहे गैर आसमानी हुजे। तौरात आसमानी किताब, इंजील आसमानी किताब हेॾा, पर तौरात इहो किताबुल्लाह आहे, कलामुल्लाह न आहे।
तौरात छाए चओ किताबुल्लाह आहे, तौरात कलामुल्लाह कोन थो अची बणिजे। क़ुरान करीम जीअं किताबुल्लाह आहे तीअं कलामुल्लाह थो अची बणिजे। तौरात त जेको मूसा ते नाज़िल कयो वियो, कलाम उनखे चइबो आहे जेको अल्लाह सी पढ़ी पोइ मुस्तफ़ा ते नाज़िल कयो वञे। जॾहिं अल्लाह जी सिफ़त थो अची बणिजे, उनमें तग़युर ऐं तब्दील जेका आहे सा कंहिं क़िस्म जी नथी थी सघे। इहा जुदा ॻाल्हि आहे त क़ुर हिकिड़ो आईन ख़ुदाबंदी आहे, दस्तावेज़ थो अची बणिजे। कानून इहो हूंदो आहे त असेंबली जेकॾहिं को कानून पास कंदी आहे त ॼट माण्हू उन कानून खे सम्झी कोन सघंदा आहिनि। उनजे सम्झाइण जे लाइ वरी वकीलनि जी ज़रूरत पवंदी आहे। ॿिया अची सम्झाईंदा आहिनि त आइन जो हीउ आर्टिकल नंबर फलान तंहिंजो मतिलबु हीउ आहे, हिन जो मतिलबु हीउ आहे। फरमाए क़ुर खे असां नाज़िल कयो, इन्ना अंज़लना इलैका ज़िक्र लितुबय्यिना लिन्नास। ऐं नबी सम्झाइण जेको आहे सो तुंहिंजो कमु आहे। क़ुर फ़क़ति हिदायत न आहे, हिदायत तॾहिं थींदी जॾहिं क़ुर सां मोहम्मद अची गॾिजे। जॾहिं छा अची गॾिजे चओ हू आइन आहे, हीउ आइन जो शारे, हीअ आइन जो छा थो अची बणिजे चओ शारे थो अची बणिजे। फ़क़ति अकेले किताब सां कोन थींदो। किताबुल्लाह क़ुर जेको आहे सो अल्लाह जो कलाम आहे, कलाम ख़ुदा जी सिफ़त आहे, उनमें जलाल आहे। हिन पाने में ताक़त कोन्हे जेको बादशाह जे अॻियां नथो बीह सघे, सूबेदार जे अॻियां नथो बीह सघे, सो आकमुल हाकिमीन जे कलाम जो ताब सही सघे। हिकिड़ी पाणी जी बोतल जेकॾहिं काढ़े में पई हुजे, को माण्हू रोज़ा थो हुजे, उन मां पाणी जो ढुक पीअण जे लाइ तयारु कोन थींदो। पर उहा ई बोतल जॾहिं 5 मिंट फ्रिज में रखी वेंदी, थधी थींदी, तॾहिं सभु को चवंदो त चुको मूंखे प्यार, गिलास मूंखे भरे अची ॾे। पाणी त साबुण थो अची बणिजे, पर फ्रिज में पवण खां पोइ अल्लाह जो किताब कलामुल्लाह उनमें जलाल आहे। जॾहिं मुस्तफ़ा जे क़ल्ब ते नाज़िल थियो, जंहिंमें जमाल आहे, इन फ्रिज खां ॿाहिरि निकितो त इन किताब में एतदाल पैदा थियो, उम्मत में फैज़ वठण जी सलाहियत पैदा थी। फैज़ वठण जी सलाहियत पैदा थी, हूअं फैज़ वठी न सघंदी आहे। इन्ना अंज़लना इलैका ज़िक्र, असां क़ुर करीम नाज़िल कयो आहे, तव्हां त तूं वात खोले ॿुधाई अची। अॼु जेकॾहिं को बि माण्हू मूंखे चए मौलवी साहिब अॼु जूं 4 रकातूं सम्झ क़ुर मां कढी ॾेखार, मौलवीअ जो पे बि ज़ोर लॻाईंदो कोन कढी सघंदो, मज़ाक कढी वेंदो। पर सुवाल इहो आहे, सम्झ सुवाल इहो आहे त असांखे कढी ॾियण जी ज़रूरत कहिड़ी आहे? कढूं तॾहिं जॾहिं हिदायत जे लाइ फ़क़ति किताब आयो हुजे। किताब सां गॾु मुस्तफ़ा आहे। किताब चयो अक़ीमु सलात, इहो आइन रखई त नमाज़ पढ़ो। मुस्तफ़ा पढ़ी ॾेखारियो। मुस्तफ़ा छा कयूं चओ पढ़ी ॾेखारियूं। जॾहिं पढ़ी ॾेखारियूं फरमायूं त सल्लू कमा रअयतुमूनी उसल्ली, जीअं मूं पढ़ियूं तीअं तव्हां ताक़तूं जेकॾहिं आहिनि त मुखालिफ़ आहिनि। रूस चवे थो क़ुर करीम न हुजे, बराबरि। अमेरिका चवे थो क़ुर न हुजे, चीन चवे थो न हुजे, जापान ऐं बरतानिया चवे थो न हुजे, वॾा माण्हू चवनि था क़ुर न हुजे। पर असांजे पाकिस्तान जा हुक्मरान क़ुर सां कंहिं क़िस्म जो वास्तो कोन्हे। नवाज़ शरीफ़ जो वास्तो कोन्हे, आसिफ ज़रदारी जो वास्तो कोन्हे, फारूक लगारी जो वास्तो कोन्हे, इसहाक जो वास्तो कंहिं क़िस्म जो कोन्हे। सभु चवनि था क़ुर न हुजनि, पर 1400 साल जी तारीख़ शाहिद थी अची बणिजे। अमेरिका चवे थो क़ुर न हुजे, चीन चवे थो न हुजे, जापान ऐं बरतानिया चवे थो न हुजे, वॾा माण्हू चवनि था क़ुर न हुजे। पर असांजे पाकिस्तान जा हुक्मरान तिन जो क़ुर सां कंहिं क़िस्म जो वास्तो कोन्हे। नवाज़ शरीफ़ जो वास्तो कोन्हे, आसिफ ज़रदारी जो वास्तो कोन्हे, फारूक लगारी जो वास्तो कोन्हे, इसहाक जो वास्तो कंहिं क़िस्म जो कोन्हे। सभु चवनि था क़ुर न हुजनि, पर 1400 साल जी तारीख़ शाहिद थी अची बणिजे त अमेरिका हुजे, बरतानिया हुजे, रूस हुजे, चीन हुजे, क़ुर जे मुक़ाबले खां हो आजिज़ थी चुका आहिनि। क़ुर जो हिकिड़ो लफ़्ज़ पंहिंजी जॻह खां हटाए नथा सघनि। रूस जा बम वियतनाम खे तबाह करे सघनि था, अमेरिका जा बम हिरोशिमा खे तबाह करे सघनि था। इन्हनि जी पूरी दौलत, पूरी असरे जी ताक़त क़ुर जे हिकिड़े नुक़्ते खे पंहिंजे जॻह खां नथा हटाए सघनि। अल्लाह साईं दीन जी हिफ़ाज़त हमेशह ग़रीबनि सां कई आहे। कंहिं वॾेरे जे पुट खे, कंहिं अमीर जे पुट खे, गवर्नर जे पुट खे हाफ़िज़ न बनाई। इहे मिसकीननि जा पुट, ग़रीबनि जा पुट, जिन जे नक मां सिंग पई वहे, मथो उघाड़ो आहे, पांचो फाटो पियो आहे, थालो भत जो मथे ते रखियो आहे, रस्ते ते बिलोरनि पिया कुॾनि, पर 30 सिपाहियुनि जी दौलत उन्हनि जे सीने में अहिड़ी महफ़ूज़ रखी आहे जो कंहिंजी गोली बि उते असर नथी करे सघे। गोली बि असर करे सघे। हे ग़रीबनि जा बच्चा जेके आहिनि तिन खे हाफ़िज़ बनाए छॾी। हाणे मूंखे ॿुधाए 30 सिपाहियुनि मां तूं त वॾो में वॾो कामरेड हुजे, पर शाह जो रिसालो मूंखे ॿुधाए यार शाह जो रिसालो। यहूदियुनि खे चओ अव्हां जी दौलत तौरात जो हिकिड़ो हाफ़िज़ पैदा कोन करे सघी आहे। ईसाईनि खे चओ अव्हां जी पूरी ताक़त इंजील जो हिकिड़ो हाफ़िज़ पैदा कोन करे सघी आहे। हिननि बुद्ध मज़हब वारनि खे चओ त अव्हां जी पूरी ताक़त हिकिड़ो गीता जो हाफ़िज़ पैदा कोन करे सघी आहे। सिखनि खे चओ त अव्हां जी ताक़त वेदनि जो हिकिड़ो हाफ़िज़ पैदा कोन करे सघी आहे। इहो क़ुर आहे जेको ईमान असांजो आहे, जेको कंदे आदम जे मस्जिद में पढ़ियो वञे थो, उहो बैतुल्लाह में पढ़ियो वञे थो, उते बि ग़लती केरु करे थो, अखर ॾियण वारो मौजूदु
मौजूद, हिते भी गलती केर करे तो आखिर ॾियण वारो मौजूद। हिन उम्मत में अहिड़ा बि आलिम अल्लाह से पैदा कया जिन 7 ॾींहंनि में क़ुरान यादि कयो। सुभान अल्लाह। शाम कल भी 7 ॾींहंनि में क़ुरान यादि 7 ॾींहंनि जे अंदरि हुन क़ुरान करीम छा अची कयो, यादि अची कयो। इहो क़ुरान जो मौजूदो न आहे त ॿियो छा आहे? इहो इल्मी मौजूदो हो जेको मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अची मिलियो। फरमायूं जंहिंखे मौजूदो मिलियो सो वक़्ती मौजूदो मिलियो, उन मौजूदे खे ॾिसी माण्हुनि ईमान आंदो, पोइ उहो मौजूदो ख़तम थी वियो। मूंखे त इल्मी मौजूदो अहिड़ो मिलियो आहे जेको दाइमी आहे। इहो क़ुरान क़यामत ताईं बाक़ी रहंदो। उनजी फसाहत, उनजी बलागत, उनजा अहकाम, उनजा आईन, उनजा क़वानीन ॾिसी क़यामत ताईं माण्हू मुस्लमान थींदा रहनि। ही त अहिड़ो मौजूदो आहे जेको क़यामत ताईं छा अची रहंदो, चओ जारी अची रहंदो, जंहिंजो मुक़ाबिलो दुनिया जी का बि ताक़त जेका असां करे कंहिं क़िस्म जो चओ न थी सघे। अॼु बि असांजो चैलेंज आहे। मूंखे ॿुधाए भला सम्झ, जेकॾहिं क़ुरान खे सारण अचनि, क़ुरान खे ख़तम करण अचनि त असां मुल्हनि में ताक़त आहे सॼे बमन जो मुक़ाबिलो कयूं। कंहिं वक़्त जे अंदरि यहूदी हिकिड़ो सम्झ बादशाह हो जंहिं क़ुरान जा नुस्ख़ा मस्जिदनि मां घरनि मां सारा लखनि जे तादाद में छॾिया। हिकिड़ो आलिम पंहिंजो 7 सालनि वारो छोकिरो अची हुन वटि आयो, चई बादशाह मूं ॿुधो आहे त क़ुरान खे ख़तम करण जे लाइ तो हज़ार नुस्ख़ा साराए छॾिया, पर तुंहिंजी महिनत इहा रायगान आहे, तूं हिन मुंहिंजे छोकिरे खे पढ़ाए। हुन पढ़ायसि अलिफ लाम मीम खां वठी वरनास ताईं सॼो क़ुरान यादि ॿुधाई। चई तूं सम्झो आहे त क़ुरान जी हिफ़ाज़त पननि में आहे, उन्हनि जे साराइण सां क़ुरान ख़तम थी वेंदो। क़ुरान जी हिफ़ाज़त मुस्लमाननि जे बचनि जे सीननि में आहे। जेसिताईं मुस्लमान मौजूदु हूंदो तेसिताईं क़ुरान मौजूदु। उन ताक़त खे केरु हटाए जेको आहे सो कंहिं क़िस्म जो नथो सघे। ही त मुस्लमाननि जे बचनि जे सीनत में आहे। सम्झनि अल्लाह जल जलालू उनजी छा अची कई आहे, चओ हिफ़ाज़त अची कई आहे। अॼु बि तव्हां ॾिसो पाकिस्तान जे अंदरि जेके अंग्रेज़ी तालीम आहे तंहिंजा सरपरस्त मौजूदु आहिनि, करोड़ूं न पर अरबूं रुपया हुकूमत उन्हनि ते ख़र्च करे थी। पर तव्हांजी जेका इहा क़ुरान करीम वारी तालीम थी अची वञे त हिते त हुकूमत जो टको बि ख़र्च कोन थो थिए, पैसो बि ख़र्च कोन थो थिए। हुकूमत जे सरपरस्ती में अहिड़ो को मदरसो आहे जंहिंमें अरबी सेखारी वञे, क़ुरान जो तर्जुमो पढ़ायो वञे, हदीस पढ़ाई वञे, फिक़े पढ़ायो वञे, नाव ऐं सरफ पढ़ायो वञे। को बि अहिड़ो मदरसो कंहिं क़िस्म जो कोन्हे। पर पोइ बि आलिम तयारु पिया थींदी आहे न, हाफ़िज़ जेके आहिनि छा तयारु पिया थींदी आहे न। इहा रब्बुल आलमीन जी ख़ासि कुदरत आहे, क़ुरान जो मौजूदो आहे जेके इहे कम कराए रहियो आहे। इन जे अंदरि न त सॼी छो हिन जे करे त अल्लाह जो हिकिड़ो कानून आहे, जंहिं शइ जी जेतिरी ज़रूरत हूंदी आहे उनखे ओतिरो आम करे छॾींदो आहे। जंहिं शइ जी ज़रूरत कान हूंदी आहे तंहिंखे महांगो अल्लाह सी करे छॾींदो आहे। हवा जी ज्यादा ज़रूरत आहे उनजी क़ीमत कोन रखई, पाणी जी ज्यादा ज़रूरत आहे उनजी क़ीमत कोन रखई, दीनी इल्म जी ज्यादा ज़रूरत आहे छो त उन खां सवाइ नजात ऐं छुटकारो नथो थी सघे, उनजी क़ीमत ई कोन रखई। अंग्रेजी जी ज़रूरत कान्हे तंहिंजे करे क़ीमत रखी ॾेई, किताबनि जी फीस, मास्तरनि जी फीस, हास्टलनि जी फीस, पछाड़ी में हिक ॿियनि खे मोचड़ा हणी कूड़ियूं कापियूं करे सम्झनि उबता सुबता थी नापास थींदा। हिते जेको शागिर्द अचे मानी मुफ़्त, रली मुफ़्त, खाधो मुफ़्त, दवा मुफ़्त, साबुण मुफ़्त, वज़ीफ़ो मुफ़्त, पछाड़ी में ॻोठ वेंदो त भाड़ो बि मुफ़्त। छो त तालीम जी ज़रूरत हुई, तंहिंजे करे रब्बुल आलमीन खे छा करे छॾियो, चओ मुफ़्त करे छॾियो। मता तव्हां क़यामत जे ॾींहुं चओ या अल्लाह छोकिरे खे अरबी कीअं पढ़ायां, मुल्हनि माजी अरबीअ खे महांगो करे छॾियो। ऐं त पढ़ाए कोन थी सघियुसि, अल्लाह सी माजी मुफ़्त करे छॾियो। जेको आयो सो मुफ़्त में थो अचे, सम्झ का बि क़ीमत कंहिं क़िस्म जी कान्हे। सम्झ तंहिंखां पोइ बि आउं तव्हांखे ॿुधायां थो, तव्हां 5 लख रुपया जेकॾहिं ख़र्च करे पंहिंजे पुट खे अंग्रेज़ी तालीम बनायो, उनखे नौकिरी मिलणु मुश्किल आहे। हिते बिना ख़र्च जे जेको हाफ़िज़ तयारु थींदो, दुनिया ॻोल्हे पई, जेको वांदो हुजे त नौकिरी दुनिया ॻोल्हे पई। असां वटि का बि ॻाल्हि न का नौकिरी जी खोट, न का बुख जी खोट, कंहिं बि शइ जी असां वटि खोट कंहिं क़िस्म जी कोन्हे। न त उहो त मौली साहिब तव्हांखे ॿुधायो पिए त सम्झ हींअर आम तरह छा आहे, अंग्रेज़ी तरफ़ मैदान अची माण्हुनि जो थियो आहे। सम्झ छोकिरा छोकिरियूं कुंवारियूं मास्तरनि जे अॻियां आणे रखूं। सम्झ वरी अंग्रेज़ एॾो बेईमान जंहिं असांखे सम्झायो आहे आला तालीम हासिल करने के लिए बरतानिया जा रही आहे। बदमाश जा पुट, आला तालीम उहा आहे जेका क़ुरान करीम वारी तालीम आहे। आला तालीम हिननि गॾहनि वारी थोरी आहे। हे त गॾा ऐं खोदा आहिनि। हींअर आउं लंडन वियुसि, हिकिड़े हथ जे अंदरि बोतल शराब जी, ॿिए हथ जे अंदरि कुतो रन जी बि सुथण लथी पई आहे, मर्द जी लथी पई आहे। इहा आला तालीम वारा इहा आला तालीम आहे। आला तालीम उहा आहे जंहिंमें अखलाक हुजे, जंहिंमें शराफ़त हुजे। चवनि था साइंस तरक़ी कई आहे। अरे साइंस तरक़ी करे तव्हांखे सामान ॾिनो आहे, मुस्तफ़ा जो दीन तरक़ी करे इंसान तयारु कयो आहे। हिते ॾाढ़ीअ कूड़ो आहिनि, ॾाढ़ीअ वारो हुजे, हिते शराबी आहिनि, आलिम थी वञे, हिते ज़ानी आहिनि, दामन थी वञे। मके जा काफ़िर कहिड़ो आहे, शराबी हुआ, ज़ानी हुआ, बुत परस्त हुआ। जॾहिं क़ुरान वारी तालीम मुस्तफ़ा उन्हनि ते जारी अथई, तॾहिं अबू बकर तयारु थिया, उमर तयारु थिया, ओस्मान तयारु थिया, अहिड़ा माण्हू तयारु थिया जो मलाइकनि खे बि उन्हनि जे अॻियां कंध झुकाइणो थियो।
मुक़ाबिलो करे चवनि था साइंस तरक़ी कया साइंस तरक़ी करे सामान ॾिनो आहे इंसाननि खे तयारु करण जो इस्लाम कारखानो इस्लाम नानोतवी तयारु कयो अनवर शाह कश्मीरी तयारु कयो शेख उल हिंद तयारु कयो राज़ी तयारु कयो गज़ाली तयारु कयो उहे माण्हू तयारु कया जो ईमानदारी रूए ज़मीन जो उन्हनि ते फ़ख्र उहे माण्हू पैदा अची थिया जिन जो दुनिया मुक़ाबिलो करे कंहिं क़िस्म जो नथी अची सघे सम्झ हद दर्जे जो अॼु ॾींहं ताईं बि जेके पढ़नि पिया अंग्रेज़ी तालीम बुख जो नारो बि उहे पिया आणनि असां अॼु ॾींहं ताईं कोन आहियूं मोदी साहब असां आहियूं मोदी साहब तव्हांखे चयो पिया सम्झ हेठि वेचारा बुखे हेॾियूं तालीमूं हेॾियूं तरक़ियूं थियूं अची वञनि पर माण्हू जो पेट बि भरे कोन सघिया आहिनि जीअं मोली मूंखां अॻु में जेको ते चयो त बोर्ड लिखिया पिया हूंदा आहिनि दो बचे ई अचे ॿुधो आहे छोटा खानदान जिंदगी आसान दो बचे ही अच्छे ब बार अच्छा समझ ये जिते किते इन बोर्डन ते करोड़ों रुपया खर्च थियो करोड़ों रुपया उन ते खर्च थियो छा था चवन था माण्हू घणा थी विया आहिनि अन्न जेको आहे थोरो आहे ॿार थोरा पैदा करियो न त बुख मरंदासीं असांजो आऊं तो बुख मरंदो असां आई जीअंदा त बि कोन बुख मरंदासीं मरंदा त बि कोन मरंदासीं आऊं त हैरत में हूंदो आहियां मौलवी साहब ईमानदारी जेके माण्हू चवंदा आहिनि त वहाबी आहिनि काफ़िर आहिनि फिरल आहिनि पर सुबुह मां सवेल उन्हनि जे घरां लोलो वरी मुंहिंजे घर ईंदो आहे हाणे मुर्स त कावड़ो वेठो आहे सम्झ पर ज़ाल हुनखे नाराज़ थी वेठी आहे त मोदी साहब लाइ मानी पचाए तुंहिंजे मुंहनि खे सवाबु न थींदो मुंहिंजे मोलनि खे त सवाबु थिए त अलाह सां हिकिड़ो अजीब कारखानो पैदा करे छॾियो आहे असांखे त डप आहे कंहिं क़िस्म जो कोन तारीख़ सेवयूं आहिनि हलवा आहिनि सीरा आहिनि सभु कुझु आहिनि हिकिड़ो डरजे थो त 40 ॾींहं खाधो खुलियो वञे अञा उहो खाधो पूरो ई कोन थो थिए तेसि अलाह सी ॿिए खे डरियो हुजे असां खाधो जेको आहे तयारु ही त को अजीब निज़ाम आहे अजीब कारखानो आहे जेको रब्बुल आलमीन जेको आहे चालू अची कयो आहे बुख सां इहे मरनि था दो बचे ई अचे कंहिंखे चवनि था अव्हांखे इहो बोर्ड ॾेखारींदा मूंखे ॿुधाए हीउ ग़रीब जेको वेठो आहे बन्नी जो कमु करे हारीप जो कमु करे पाउ अटे जो खाए बसर जी मानी खाए दाल खाए ग़रीब जो ख़र्च जे करे ॿध त तारीख़ मोदी साहब 10 रुपया मस हूंदो बराबरि आहे तारीख़ छा हूंदो 10 रुपया हूंदो तव्हांजे अॻियां बोर्ड आहे त दो बचे अचे तव्हां मुल्क जे मईशत ते बोझियो 2 ॿार जेके आहिनि से ॼणियूं अची सम्झ दो बचे अचे मूंखे ॿुधाए जेको इस्लामाबाद जे अंदरि तारीख़ 15-15 हज़ार रुपया ख़र्च करे टियों ॾींहुं तव्हांजो वज़ीर आला सिंध जो तितरनि जो आयो आहे शिकार करण हिते सम्झ अॼु मूं जंग अख़बार में पढ़ियो त 1.5 लख जो नाश्तो खाधई आहे जेकॾहिं 10 रुपए खाइण वारे जे लाइ दो बचे अचे त 1.5 लख जे लाइ गोली अची मुल्की मैशत ते आई बोझियो आहे भैया आई बदमाश 1.5 लख जो नाश्तो करियो आंजला दो बचे अचे न हे जेके पंहिंजो हारिफ जो कमु कनि बसर सां मानी कनि दाल खाइनि लस्सी जो गिलास ॾियनि तुंहिंजे लाइ दो बचे अचे सभु चवंदा दो बचे अचे मुल्क जे मैशत ते ग़रीब बोझ न आहे अमीर बोझ आहे मुल्क जे मैशत ते रैयती बोझ न आहे ऑफिसर बोझ आहे ही बोझ थोड़ी आहे मुल्क जे 5-5 हज़ार वारी बोतल शराब जी पियनि असांखे अंग्रेज़ी पिया ॿुधाइनि त दो बचे अचे दो बचे अचे चऊंसि हाणे हेॾा दो बजे रोज़ी कंहिंजे हवाले आहे चओ अल्लाह जे हवाले कंहिंजे हवाले बमाम दाबतन फिर अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा उठ जो बार गॾह ते रखंदे त गॾह जी टिट बंदि कान थींदी ख़ुदा जो बार माण्हू पाण ते रखंदो त खणी बि कोन सघंदो हाणे जीअं हे कोशिशि पिया कनि कीअं ॿार वधनि पिया हिकिड़ो पठाण हो ते नुमाज़ में पढ़ी त पोयां सिंधी बि उनजे सिंधी वीचारे नुमाज़ कान आई उनजे पोयां अलाह अकबर चई अची बीठो पठाण 2 रकातनि ते सलाम वारियो त सिंधी वारो पठाण पोयां निहारियो ॾिठे त हीउ सिंधी जेको आहे त मूं तां मस्करी थो करे वरी पठाण 2 रकातूं सिंधी बि 2 रकातूं हुन सलाम वारियो त हिन सलाम पठाण वरी हिनखे कावड़ सां मुंहं में ॾिठो वरी बि पढ़ी पठाण 2 रकातूं त सिंधी 2 रकातूं हुन सलाम पठाण चयो खो खामखा मुक़ाबिला चलो 50 रकाते अल्लाह अकबर जी हाणे दल दॿा मूं 50 रकातूं शुरू कयूं हे जीअं दो बचे अचे थी ॿार वधंदा हिकिड़े माई जी 13 ॿार जा माई जा मूंखे जी मोदी साहब चवनि था त 20 ॿार थींदा निकाह टुटी पवंदो मुंहिंजो अमा 20 जो अदद पूरो करियो टुटो तव्हां मुफ़्त में निकाह इहो त अदद आहे कंहिं क़िस्म कॾहिं फूकणा ठाहियो वेठा आहिनि कॾहिं गोरियूं ठाहियो वेठा आहिनि हाणे हिननि ॼटनि जी फूकणूं दॿ जॻींदो हे त भित था टपी वेंदा फूकणुनि खे था फूकणा चाहियो आसिफ ज़रदारी खे नवाज़ शरीफ़ खे हिननि ग़रीबनि खे फूकणा छो था चवनि हिननि ॾोहो जेको आहे कहिड़ो अची करे हाणे असीं पोड़ा थी वियासीं दो बचे अचे छोरी परणाए छॾे छोरो मरी वियो या अगवा थी वियो भला माउ पीउ खे करो पाणी जो केरु भरे नबी सी फरमायो त ज़ब्बजुल वलूदल वदूदा फइनी ओबाई बिकुमुल उमम उन औरत सां निकाह करियो जेका तव्हां सां मोहबत करे ॿार घणा ॼणे क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी उम्मत वधंदी ऐं फ़ख्र कंदसि
ॿारनि खे दॿे ज्यादा पैदा करियो। हिननि खे ॿुधायो त 2 बचे अच्छे वारो बोर्ड जेको आहे सो भले लॻल हुजे पर मुंहुं फेराए इस्लामाबाद ते करे छॾियो। मुंहुं फेराए कहिड़ा करे छॾियो चओ इस्लामाबाद ते करे छॾियो। रोज़ी ख़ुदा ते थी अची बणिजे। नबी सी फरमायो लव अन्नकुम ततवक्कलून अलल्लाह हक़ तवक्कुलिही लरज़क़कुम कमा यरज़ुक़ु तैर तग़दू ख़िमासन व तरूह बिताना। सदर साहब खे डप आहे त बुख मरी वञसि, वज़ीर आज़म खे डप आहे त बुख मरी वञसि, कारखाने वारे खे डप आहे त बुख मरी वञसि, बावानी खे डप आहे त बुख मरी वञसि, मौलाना खे डप आहे त बुख मरी वञसि। फरमायो त ही गधा जेको बीठो आहे ॿुधाए हिन गधा जो कंहिं ज़मीन में खातो आहे? मज़हब आहे खातो? पंहिंजे पासे गधा खातेदार आहियूं चऊं हल इन गधा जो खातो कोन। रेस की दुकान आहे गधा जो? हाँ कपिड़े जो दुकान आहे गधा जो? कंहिं अस्पताल जो कंपाउंडर आहे? नेशनल बैंक या हबीब बैंक जे अंदरि हुनजो खातो आहे? गधा जो खातो कंहिं क़िस्म जो कोन्हे न। चलो कंहिं डीसी जे ऑफिस जो गधा क्लार्क आहे? न का नौकरी आहे, न को खातो आहे बैंक में, न को ज़मीनदार आहे, कुझु बि कोन्हे। तग़दो खे मासम तरो सुबुह जो उथंदो आहे, छॿड़ जे भरी जी ज़रूरत आहे, पाणी जे बाल्टी जी ज़रूरत आहे, छॿड़ जी भरी हुनखे ॾींदो आहे, पाणी जी बाल्टी हुनखे ॾींदो आहे। जंहिंखे तोले जी ज़रूरत आहे तंहिंखे मालिक तोलो ॾींदो आहे, जंहिंखे मण जी ज़रूरत आहे तंहिंखे मालिक मण ॾींदो आहे। वलिल्लाहि ख़ज़ाइनु समावाति वल अर्ज़, ज़मीन ऐं आसमान जा ख़ज़ाना अल्लाह जे हवाले आहिनि, ॿिए जे हवाले न आहे। सभु कंहिंजी खाधो जेको आहे छा कंदो आहे पूरत अची कंदो आहे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खाधो रखियो वेठो आहे, खाधो हिकिड़ो पोड़ो आयो, अखियुनि तां भिंजण वरिया पिया आहिनि। चई पोड़ा तुंहिंजे इंतज़ार में हो त अची मानी गॾिजी कयूं, महिमान खां सवाइ मज़ो कोन ईंदी आहे। सम्झ पोड़ो बि अची वेठो, अची भाॼी खाईंदासीं, बुख लॻी आहे। सम्झ चई चओ बिस्मिल्लाह। चई बिस्मिल्लाह छाजी चवां त ख़ुदा खे मञींदो कोन आहियां। चई पोइ इब्राहिम ख़लील सां मानी गॾिजी मर्दो त कीअं खाईंदे उथी। इब्राहिम खे उथारियो, मथां वही नाज़िल कई त इब्राहिम जी उमिरि घणी आहे? चई या अल्लाह 80 सालनि खां टपल आहे। चई 80 साल मुंहिंजे ज़ात जो इनकार कई आहे, मूं हिकिड़ो ॾींहुं बि हिनजो खाधो बंदि कोन कयो आहे, 5 मिंट तोसां बकवास कई आहे, ठहियल ठुकल खाधे था तो हिनखे उतारे छॾियो। हीअ जेकॾहिं रिज़्क़ जो खज़ानो तुंहिंजे हवाले करियां त हड़नि खे बुख मारे छॾी। त वलिल्लाहि ख़ज़ाइनु वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा। जेका बि शइ ज़मीन ते चूरे फुरे थी उनजी रोज़ी कंहिंजे हवाले आहे? चओ अल्लाह जे हवाले ते अची वञे। अफ़सोस मुस्लमान इन बुख जे डप जे करे औलाद खे दीनी तालीम खां कढी कॉलेजनि जे हवाले कयोसीं, गैरत खे विकिणी कुंवारियूं छोकिरियूं मास्तरनि जे अॻियां विहारीसीं। क़ुरान चवे थो वला तक़्तुलू औलादकुम ख़श्यतम। तंहिंखां पोइ हे वेचारा कॉलेज वारा सूट ऐं बूट विझी ईंदा आहिनि, सम्झंदा आहिनि त असीं वॾा अक़ल वारा आहियूं। इहे चरिया चूतिया थी अक़ल वारा आहिनि, मुला आहिनि। मथां तव्हां सम्झो त कोई अक़ल वारा आहिनि। अक़ल अल्लाह साईं कंहिंखे ॾिनो आहे? नबीअ खे सभिनी खां ज़्यादा। कंहिंखे ॾिनई आहे? चओ नबीअ खे। त अक़ल उन इल्म में आहे जेको नबूवत वारो इल्म। औरंगज़ेब आलमगीर बादशाह हो, मुलनि सां हुनजी मोहबत हुई, तंहिंजे करे मिस्टर अॼु ॾींहं ताईं हुन ते कावड़ लही। बादशाह खे पुछूं त सही तव्हां जदीद तालीम वारनि ते ख़्यालु कोन था करियो, इन्हनि मुलनि ते तव्हांजो घणो ख़्यालु आहे? चई बाबा हीउ इल्मु अक़ल थो सेखारे, तंहिंजे करे मूंखे वणनि था। चयोसीं अक़ल कीअं? चई अक़ल सेखारे थो। बादशाह फजर जी नमाज़ पढ़ी घर जे अॻियां तलाउ हो, उते अची बीठो। इंजीनियर खे सॾु कई। इंजीनियर आयो, इंजीनियर खे चई इंजीनियर साहब ॿुधाए त हिन तलाउ में पाणी जा कोप घणा आहिनि? हाँ वॾो तलाउ, इंजीनियर कहिड़ो पतो कोप घणा आहिनि? चई बादशाह अजीब सुवाल आहे, मूंखां मथे आहे, मूंखे कहिड़ो पतो त हिन तलाउ में पाणी जा कोप घणा हूंदा? सम्झ चई ठहियो तव्हां वञो। काफ़िया ऐं कंज़ पढ़ण वारो शागिर्द पे वियो। चई मुला हिराज आयो। चई ॿुधाए त पाणी हिन तलाउ में पाणी जा कोप घणा आहिनि? चई बादशाह मूंखे कहिड़ो पतो? चई कीअं तोखे पतो कोन्हे? चई तलाउ तो ॾेखारियो पर कोप कोन ॾेखारे। कोप त मूंखे ॾेखार त केॾो आहे? तलाउ जहिड़ो कोप हूंदो त हिकिड़ो, तलाउ जे अध जहिड़ा कोप हूंदा त 2 कोप हूंदा, तलाउ जे चौथो जहिड़ो कोप हूंदो, कोप लिकायो वेठो ई थोरो तलाउ ॿाहिरि कढी छॾियो। चई अक़ल जे करे सेखारे थो त ही इल्मु सेखारे थो। इन जे करे इमाम शाफ़ी फरमायो जेकॾहिं के माण्हू वसीयत कई त मुंहिंजी मिल्कियत अक़ल वारनि खे ॾिजा, त जेके दीनी तालीम पढ़बा तिन खे बि ॿियनि खे न ॾिबा। छो अक़ल उहो इल्मु सेखारे थो। अक़ल जे करे सेखारे थो त कहिड़ो इल्मु सेखारे? टाइम पूरो थी वियो न। दीनी तालीम खां मथे ॿियो कुझु कोन्हे। मदरसा दीनी तालीम जो मर्कज़ आहिनि। मुंहिंजा दोस्तो, तव्हांजो पुटु सम्झ जॾहिं क़ुरान करीम खणी ॿाहिरि निकिरंदो आहे, सम्झ इन्नल मलाइकत लतज़ो अजनियतहा रिज़न लितालिबिल इल्म। अल्लाह जल जलालू मलाइकनि खे हुकुम कंदो आहे त पंहिंजा पख विछाए। बेज़ारी वारे हदीस आंदी जॾहिं बच्चो क़ुरान करीम जी बिस्मिल्लाह शुरू कंदो आहे, बिस्मिल्लाह जे बरकत जे करे अल्लाह साईं 40 साल अज़ाब हुन ॻोठ तां हटाए छॾियो आहे।
बरकतूं जेकॾहिं त कहिड़े इल्म में जेकॾहिं इहो बच्चो क़ुरान पढ़ंदे हदीस पढ़ंदे मरी वियो नबी सही फरमायो युबासु यौमल क़यामत शहीदा क़यामत जे ॾींहुं शहीद करे उथारियो वेंदो मां ऐं पीउ खे अरमान थियो त हाफ़िज़ कोन थियो आलिम कोन थियो उर्सिल इलैहि मलकान फिल क़ब्र अल्लाह जी 2 मलाइका क़ब्र में मुक़रर कंदो हिकिड़ो हिन खे आलिम बनाईंदो ॿियो हाफ़िज़ बनाईंदो जॾहिं मैदान माशर क़ाइमु थींदो ही क़ब्र मां उथंदो ॿई पगूं हुन जूं बदलूं हूंदियूं आलिम बि हूंदो हाफ़िज़ बि हिन खां मथे ॿियो छा जॾहिं मैदान माशर में अची बीहंदो अल्लाह जी फरमाईंदो आइन वालिदा हिन जा मां ऐं पीउ किथे आहिनि उल्बिस वालिदा ताजन यौमल क़यामत उन जे मां ऐं पीउ जे मथे ते अल्लाह जी इज़त जो ताज रखंदो जंहिंजे मोतियुनि जी रोशनी सिज खां मथे हूंदी हिन खे हुकुम थींदो इकरा वर्तके वरतल कमा कुंत तुरतल फी दुनिया फ इन मंज़िलक इंद आखिरी हर्फ़िन तक़रवा क़ुरान पढ़ंदो वञ जन्नत जे तबक़नि ते चढ़ंदो वञ जिते आखिरी लफ़्ज़ ख़तम थींदो उते तुंहिंजे रहण जो मालात आहे मुहद्दिसीन लिखियो त जीअं क़ुरान जो आयतूं 6666 तीअं जन्नत जा तबक़ा 6666 सुभान अल्लाह इहो मक़ाम कंहिंजो आहे हिते हूंदो रिश्वत जा पैसा कमाईंदो पछाड़ी में सकरात महिल साहब कोन निकिरंदो अल्लाह से ईअं कोन पवंदो ॿुधाईंदो तॾहिं डीसी जो पे किथे आहे इज़त जो ताज रखां जीअं ग़रीबनि जा खून ॿोड़िया हुआ बहादरनि जो ताज रखो बाक़ी इज़त जो ताज त कोन थींदो जे ग़रीबनि जा छा खून ॿोड़िया हिकिड़ो टको बि कोन मुलनि खां नफ़रत वार हूंदी पोइ कल्ला इज़ा बलगत तराकी वकील मन रात जॾहिं सार नड़ घोटे वटि अची पहुचंदो तॾहिं मदरसे में ईंदा ॿ टे हाफ़िज़ ॾियो हिकिड़ो हाफ़िज़ पेरांदी वेठो आहे ॿियो सेरांदी वेठो आहे यासीन जी दॿ लॻी पई आहे साहब बि हेठि मथे पोयूं जॾहिं अधु थधो थी वेंदुसि तॾहिं चवंदो हाज़ाले फलान हाज़ाले फलान पाॾो मस्जिद खे ॾिजा 500 मदरसे में ॾिजा सम्झ फरमायो वक़्तु कान हले फलान हाणे चवण जी ज़रूरत कोन्हे तूं अॻियां हले टपड़ हुई ॿियनि जाइनि कयो आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।